अस्सलामुअलैकुम मुंहिंजी सिंधी फैमिली, मुंहिंजो सिंधी चैनल जा भाइर भेनर, मुंहिंजा फ्रेंड्स कीअं आहिनि। उमेद त ठीकु हूंदा। त अॼु मां हिकु निड़ी सां 1-2 मिंटनि जी वीडियो ठाही आहे इहो ॿुधाइण जे लाइ त मां हिन ते वॾा जेको सो फुल वीडियोज़ न पई रखां अॼुकल्ह, इन करे जो उन्हनि ते एतिरा व्यूज़ न पिया आया। ऐं हाणे मां हुन ते नंढा नंढा शॉर्ट्स जेके आहिनि वीडियोज़ पई रखां ऐं माशाल्लाह सां मुंहिंजा व्यूज़ बि अचनि पिया। तव्हां सभिनी भाइरनि भेनरनि जी महिरबानी आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे ॾिसो पिया। शॉर्ट्स में शायदि लॉन्ग वीडियोज़ तव्हांखे पसंदि न पियूं अचनि, सो उन करे मां सोचियो हिन चैनल खे मूं 3-4 दफ़ा जेको हिन जा मूं कैटेगरीज़ मटायूं आहिनि। हिकु त मां पहिरें टिप्स पे ॾिनियूं, वरी मूं इस्लामी चैनल लाइ ठाहियो, वरी मां सिंधी चैनल ठाहियो, सो न हली सघियो। उन करे मां हिन खे वरी शॉर्ट्स में रखियो आहे। अलाह सां इंशाल्लाह मुंहिंजी मदद कंदो। आमीन सुमा आमीन। सो बसि तव्हां भाइरनि भेनरनि खे इहो ॿुधाइणो हो त मुंहिंजे चैनल खे ऐं मुंहिंजी शॉर्ट्स वीडियो खे पसंदि कयो आहे। सो तव्हां सभिनि जी महिरबानी ऐं अॻिते बि ईअं ई मुंहिंजी सपोर्ट कंदा रहंदा ऐं इंशाल्लाह ताला मां शॉर्ट्स हिन में रखंदी रहंदसि। महिरबानी तव्हां सभिनि भाइरनि भेनरनि जी जो तव्हां मूंखे एतिरी सपोर्ट ॾिनी आहे। मिलंदासीं इंशाल्लाह कंहिं वरी ॿी वीडियो में। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।